आड़े मोला साईं वो मोकी लॻो ॿधो ग्राहक पंजो ॾींहुं छहो ॾींहं को चर्च जो न सिगरेट पीतो आहे न कोई न को अचे थो न को वञे थो यार परेशान हो मोला कुरुप करे यार ग़रीबनि जी ॿुथ हा मोला कोई ॾे यार अहिड़ो कोई सुरीलो हुजे मोवाली मोलू तो नहीं निभागो धुप में वेठा सीउ लगो दस चा अभी तने के मां भी ॾिसां थो मोवाली मोलू या अली मदद वालेकुम सलाम मोला अली मदद वाह अरे मवाली बाहे लगई का काती लगई उस समय वेठो खैर तो आहे बाबा धुप ते वेठो आहियां चार्जिंग थिया थो पियो मवाली तू चार्जिंग अज माखे लगे तो के नशा कोन मिलान चिड़ी चिड़ी तो कनाई वरी कहीं मां चार्जिंग तो थिया वडी गाल करे जरी असा भी चरन मां फाता अरे थामे चढ़ियो अरे तोड़े मां को कुरान खणी हम जो तू मुडे अच असा पाण वदाऊं अगे रुपयो न जेब में बेगार थिया वदाऊं लगो तो कद चरियो अकुल नथी गलाण जो मवाली ने गले बोलाई किया अरे बाबा मवाली चिड़ो न कर असा फुकरा मानो अतई भला सिगरेट तो पियार मां जो भी मथो फिरे तो सफा बाबा जे कदे सिगरेट हुजिया हिते धुप में वेही चार्जिंग थिया अमेरिका जो जहाज वांगे उड़िया मन सिगरेट कोने को ना माण्हू चवंदा आहिनि मोबाइलनि वटि पैकेट पिया हूंदा आहिनि सिगरेट जा तूं त मां खां वॾो सुञो आहे सुबुह लागो कसम सां सुञनि सां ई टकिरिया हूं तूं साईं असां सुञाऊं तूं वॾो साईं पैसे वारो आहे अड़े जे असां वटि पैसो हुजे पोइ हिते अची चार्जिंग थियूं आहे धुप ते चंडा कोई निभाॻा असां नशनि को बि चंडो आहे कोई वाह अड़े वाह सोना रब मालिक इन निभाॻे खे मोकिलियो अथई अहिड़ा त असां पाण ई चंडाऊं चङो मोकिल मालिक रोज़ी वारो हुजे 2-3 रुपया अचनि चर्च लाइ वेठूं हाल ख़ैर तूं पंहिंजो ॿुधायो असां त बड़े अलाही महिरबानी लॻी पई आहे भाउ यार असांजो हाल बेज़ार थी आहे बारिश पई आहे सफ़ा धूड़ थी आहे इहो जेकी फुटी थी हुई सभु हेठि वञी किरी आहे असां इन धूड़ खे साफ़ करण खां मवालियुनि जो कमु करे ईंदासीं हा बाबा यार लेबर खपे थी वाह वाह अचो वेंदा तव्हांखे ख़बर कोन्हे लेबर अहिड़ी ॼाण वेठो ज़िंदगी यादि कंदव वाह मवाली अचो अब वेहो असां तूं परियूं थी वेठो हुकुम कर छा खपे अदा असांखे लेबर खपे वॾा लेबरां खोड़ जेकी चओ पलेदारी लेबर हुजे सिरतकारी लेबर हुजे या रोड वारी लेबर हुजे कहिड़ी लेबर हुजे हुकुम करो अरे यार इहा लेबर न असांखे हो लेबर खपे थी बाबा फुटियूं चूंडण वारी बारिश थी आहे फुटियूं सॼियूं अधु ज़मीन ते न अधु फुटियूं बि थियनि थियूं वाह सही वाह अहिड़ी लेबर ॼाण जो असली ज़मीन मुंहिंजी फुटियूं कढी करे तव्हांजे हथ में अची ॾे पोइ त मञींदा हुए न मवाली खे लेबर या जिन उहा तव्हांखे बाद में ख़बर पवंदी तव्हां एकड़ घणो अथव एकड़ असांजा इलाही आहिनि चूंडे थकिजी पवंदा बसि पोइ ईअं बहिनो ॾियो सुभाणे तव्हांजो कमु थी वेंदो बाक़ी न बहिनो न ॾींदा त पोइ कमु न थींदो घणो बयानु ॾियो बाबा जेको ॾियो मवालियुनि खे जेको ॾींदा हुआ मां उन्हनि खे ॾींदुमि 500 में कमु हली वेंदो 500 ॾियो जेका ॾियो बसि कमु थी वेंदो तव्हांजो बाक़ी तव्हां तकड़ि न कजो ॾियोसि मवाली खे ॾियो त चवे थो त हिन लेबर ॾिसां त फुटियूं सफ़ा पाणी में कढी ॾिए थी पई 500 ॾियणो पवंदव साईं लेबर असांखे VIP तव्हांखे अहिड़ी ॾियां जो तव्हां असुल ॾिसंदा आहियो वेठा तव्हां चवंदा भई यार इहा मवाली लेबर काॾूं आंदी आहे इंडियन आहे अमेरिकन आहे तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी वाह मवाली वाह मवालियुनि जा कम त इहे हूंदा न बाबा लेबर वठी असां चङो भाउ या अली मदद वॾा अली मदद चङो भाउ चङो भाॼी बोलू वरी न तोखे वचन बोलू करे मवाली कोड आयो ने भाग वयो काॾे
उस्ताद वया गोठ माण्हू बाण्हू मिलनि हिकु मवाली माण्हू बुख ते वेठो हुयो अलाए छा हुयुसि मानी बानी खाई जॾहिं यादि अचूंसि मजा आहे जॾहिं अलाए कहिड़े टाइम ईंदो मवाली अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? ॿियो केरु आहे? कीअं वेठा हो था? यारे फुटिन जा लेबर जा पैसा ॾिना आहिनि मवाली खे वई आहे ॻोठ माण्हू वठण वियो आहे। इहो मवाली मोलू? मोलू मवाली आहे? हा मोलू मवाली आहे। भला पैसा त कोन ॾिना अथसि न? यार असां हुनखे एडवांस ॾिनी त 500 रुपया लेबर जे लाइ वठी वियो आहे। अरे यार वॾी ॻाल्हि करे हुनखे पैसा बि ॾेई छॾियव? पोइ हाणे चए पियो लेबर आहे मूं वटि त असां सुवां त न आहियूं हितां जा। न बाबा इहो सुञो मुड़ुसु आहे हिनखे चर्च जी लॻी हूंदी। मतिलबु पैसा खणी वियो। इहो